बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां हुसन अब्बास हिन वक़्तु पंहिंजे स्कूल में बीठो आहियां। करमशाह स्कूल में असां पढ़िया आहियूं ऐं हिकिड़ो बहितरीनु स्कूल हो, सिंध जे मिडिल स्कूलनि में वॾो स्कूल हो। ऐं अॼु उन जी हालति इहा आहे करमशाह स्कूल जी, त हिन जो लोहो आहे वॾो क़ीमती लोहो हो, जेको उन ज़माने में त लखे रुपयनि जो, ऐं जेका अॼु जी जेका उन जी क्वालिटी बि आहे ऐं जेका क़ीमत आहे त यकीनन उहो करोड़े रुपयनि जो लोहो आहे। ख़बर न आहे त हितां लोहो कहिड़ा चोर कढी आहे ऐं केॾा ताक़तवर चोर आहे जो तमामु क़ीमती लोहो हितां गुम थी वियो, खॼी वियो आहे। ऐं अख़्तियारनि खे गुज़ारिश थो कयां त करमशाह स्कूल जो चोरी थियल करोड़े रुपयनि जो लोहो जेको आहे उहो वापसि करायो वञे। बाक़ी इहा त मूं ख़बर ॿुधी आहे त हिन स्कूल जी हिकिड़ी वॾी बजट आई आहे। मोहतरम ज़ियाउल हसन लंजार साहिबु हिन स्कूल खे हिकिड़ी मॉडल बिल्डिंग ॾिनी आहे ऐं उहा यकीनन उनजो कमु शुरू थियण वारो आहे, ॿ टिनि ॾींहंनि में शुरू थींदो। पर हीअ जेका कार्रवाई आहे, छाकाणि त हीअ स्कूल कई सालनि खां बंदि हुयो, उन कई सालनि खां बंदि स्कूल जा जेके फंड्स हुया उहे त यकीनन कंहिं रिकॉर्ड में मौजूदु हूंदा, पर उन फंड उहे माण्हुनि जे खीसनि में इस्तेमालु थी विया, गवर्नमेंट जे मुलाज़िमनि में, एजुकेशन वारनि वटि, कुझु यूनियन वटि, कुझु मास्तरनि वटि। हाणे हिन वक़्तु हीअ स्कूल जी पोज़ीशन इहा आहे ऐं मुंहिंजे अर्ज़ु कयो त हीअ स्कूल ठहे पियो, पर छाकाणि त हिन स्कूल जो हिकिड़ो क़ीमती लोहो चोरी थियल आहे जेको करोड़े रुपयनि जो आहे, ऐं इंतिज़ामिया खे गुज़ारिश थो कयां त उहो लोहो वापसि कराए।